नासिम विरिया रोड में महांगाई चोट चढ़ियल है। रवासी सख्त परेशानियों के मुंह ॾियण लगा हैं। रिपोर्ट कर रहा है असीस चौहान। जी नाज़रीन, असां इन वक्त विरिया रोड जी मेन मार्केट में मौजूद आहियूं। सॼे मुल्क जियां विरिया रोड में भी महंगाई वारो जिन जो बोतल खां निकिरी आयो है। जो सामान मुझे 150-200 में मिलणो खपे वो 400-500 रुपए में मिलियो आहे। मां हींअर उनखे बहस कयो त मुंहिंजो भई छा मसलो आहे, ॾही मां वरिती आहे। जेका पाव मिलंदी अॻे 100 रुपए में उहा हींअर 200 रुपया पाव आहे। गवर्नमेंट खे अपील कंदुसि महिरबानी करे असांजा डीसी साहब आहिनि या जेके इंतजामिया आहिनि निंड पिया आहिनि, कॾहिं उन्हनि खे एतिरो बि कोन थियो आहे जो अची शहर में उन जूं लिस्टूं चेक कनि। असां 500 रुपया किलो विकिणे, हुनजी मिर्ज़ी 50 रुपया किलो विकिणे, को पुछड़ आवाम गरीब पिसजे पे थो। कीअं रमज़ान शरीफ़ अचे त न असां जेका आहे रोज़ेदारनि खे कुयूं उन्हनि खां वधीक वठूं, उन्हनि खां मुनाफ़ाखोरी ऐं जेका 50 रुपया दर्जन केला आहिनि तव्हां बराबरि ॾिसो हलनि था। रमज़ान शरीफ़ में अचनि ताईं मां बि हींअर 150 रुपया ख़रीद कया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था त फ्रूट गरीब माण्हुनि खां वठण खां माना पहुच खां ॿाहिरि आहे। केलो, सेब या उहो पंहिंजो खरबूज़ो, का बि शइ गरीब माण्हू फ्रूट त वठी कोन थो सघे। भाॼी जा तव्हां अघु ॾिसी था सघो, माना आसमान सां ॻाल्हियूं कनि था। गरीब माण्हू वञे त काॾे वञे। शयुनि में जेको आहे सो तमामु घणी वाध थी आहे। माण्हू हिन टाइम ते तव्हां पाण ॾिसो रोड ते जेको आहे सो या दुकान ते तव्हां ॾिसो रश कान्हे ऐं जेका ईद बि वेझो आहे, रश थियणु घुरिजे, पर इन महांगाई जे करे माण्हू जेके आहे तमामु परेशान आहिनि। असां वधीक परेशान आहियूं, खपाइण वारा वठण वारा असां खां वधीक परेशान, इन करे कारोबार ई न आहे। 800 रुपए मण, हाणे 2400 रुपए मण किलो कचो किलो। हाणे गरीब माण्हू छा करे, वठण वारो छा करे, डबल ट्रिपल कीमत थी आहे। 2400 रुपए मण कचो किलो लॻो पियो। कैमरामैन शरफदीन कीरियो सां गॾु उज़ैर चौहान, धरती टीवी न्यूज़ विरिया रोड।